रमज़ान शरीफ़ जा मुबारक ॾिहाड़ा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमतूं ऐं बरकतूं वसाए रहिया आहिनि ऐं ख़ुशनसीब आशिक़ान रसूल हिन खां ख़ूब 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 बरकतूं हासिल कनि पिया। मूंखे हिन मौक़े ते शाह साहब जो हिकिड़ो शेर यादि अची वियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जे घोट जो हिकिड़ो शेर आहे। साईं फरमाइनि था ऐं मूंखे लॻे थो माशाअल्लाह अज़्ज़ वजल ही तक़रीबन आशिक़ान रसूल खे इहो शेर यादि हूंदो। साईं जिन चवनि था, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बू बहार अची। सुभान अल्लाहि व बिहम्दिही, सुभान अल्लाहिल अज़ीम। असांजी ही सुहिणी सिंध जेकी धरती आहे कलंदर शहबाज़ जी, जेकी धरती आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी, जेकी धरती आहे अब्दुल्ला शाह गाज़ीअ जी, जेकी धरती आहे अब्दुल्ला शाह असहाबीअ जी, जेकी धरती आहे अल्लाह जे नेकबाननि जी, जेकी धरती आहे सैयदनि जी, जेकी धरती आहे मुहबत वारनि जी, जेकी धरती आहे न्याणियुनि खे इज़त ॾियण वारनि जी, जेकी धरती आहे भाईचारो क़ाइमु करण वारनि जी, जेकी धरती आहे महिमान नवाज़नि जी, जेकी धरती आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब जे पाक रहमतुनि ऐं बरकतुनि जे हुसूल जे लाइ इल्म वारनि जी, उलमा जी धरती। सुभान अल्लाह। हिन मुबारक धरतीअ ते हमेशह अहिड़ा सुहिणा माण्हू, अहिड़ा प्यारा माण्हू पैदा थींदा रहिया ऐं हिन धरतीअ जी तरफ़ रुख़ कंदा रहिया जेके अल्लाह तबारक व तआला जी मारिफत ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां बेहद अक़ीदत ऐं महबत वारा। ऐं माशाअल्लाह अज़्ज़ वजल सिंध वारा हमेशह हुननि खे भली करे आया, चवंदा रहिया ऐं पंहिंजे सीने सां लॻाईंदा रहिया, अल्लाह जे वलियनि जी इज़त कंदा रहिया, हुननि जी क़दरदानी कंदा रहिया, अहले बैत सां मुहबत कंदा रहिया, सहाबी सॻोरनि सां मुहबत कंदा रहिया, अल्लाह जे नेकबाननि जो क़दुरु कंदा रहिया। अल्हम्दुलिल्लाह 1400 साल खां रब जी रहमत सां हिन धरतीअ ते अल्लाह जा प्यारा पैदा थींदा रहिया, ईंदा रहिया ऐं इहा धरती अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पंहिंजी सूंहं जी बरकत सां, पंहिंजी ख़ुशबूअ जी बरकत सां, पंहिंजी महिमान नवाज़िन जी बरकत सां ख़ूब ख़ूब अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वसंदी रही। अल्लाह तबारक व तआला हिन खे हमेशह वसाईंदो रखे, आबाद रखे, शाद रखे ऐं कॾहिं बि असांजी सुहिणी सिंध ते को बि आज़माइश ऐं मुसीबत न अचे। हिन मुबारक सिंधड़ीअ में हिकिड़ी मुबारक हस्ती जेकी हिन दौर में मौजूदु आहे, हू आहे दावत इस्लामीअ जा अमीर, अहले सुन्नत जा अमीर, आशिक़ रसूल, आशिक़ मदीना, आशिक़ सुल्तान मदीना हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास साहिब अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया जी मुबारक ज़ात। साईं जी मुबारक ज़ात पंहिंजे अंदरि केतिरी बरकतूं रखे थी जो कराचीअ सिंध मां उथण वारी इहा हस्ती 1980 में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिन तहरीक दावत इस्लामी खे शुरू कनि था ऐं माशाअल्लाह ॾिसंदे ई ॾिसंदे हिन मर्दे कलंदर जी सोहबत, रफ़ाक़त, महबत ऐं बिलख़ुसूस मुस्कुराहट ऐं अख़लाक़ जी बरकत सां सॼी दुनिया में हिन कम जो आगाज़ थी वियो। 195 खां वधीक मुल्कनि में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिन तहरीक दावत इस्लामीअ जो कमु शुरू थी वियो, पैगाम पहुची वियो। अल्लाह जी रहमत सां 80 खां वधीक डिपार्टमेंट्स में दावत इस्लामी कमु करे रही है। ऐं अल्हम्दुलिल्लाह बिलख़ुसूस अव्हांखे अर्ज़ु कयां त मुआशरे जी इस्लाह जी सूरत हुजे या पोइ इल्म जी रोशनी खे फैलाइण जी सूरत हुजे, ऐं मां अर्ज़ु कयां सिंध में ॿोॾ जी सूरत हुजे या दुनिया में किथे बि धरतीअ खे लोॾ जी सूरत हुजे, हिन मर्द कलंदर हिम्मत कई आहे ऐं माशा अल्लाह अज़्ज़ वजल दावत इस्लामीअ वारनि खे इनकरेज कयो आहे, हौसलो वधायो आहे ऐं अल्लाह जी रहमत सां हिन सिंध धरतीअ तां उथियल हिन पुट रब जी रहमत सां, हिन बुज़ुर्ग रब जी रहमत सां केतिरो वॾो कमु कयो आहे, अॼु अव्हां ॾिसी रहिया आहियो। साईं जिन अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रोज़ानो टिपेरी जी नमाज़ खां पोइ मदनी मुज़ाकरो फरमाईंदा आहिनि ऐं राति जो सोमानी जी नमाज़ खां पोइ तरावीह खां पोइ अल्हम्दुलिल्लाह मदनी चैनल ते मदनी मुज़ाकरो ईंदो आहे। मां अव्हां सभिनी खे अर्ज़ु करियां थो, सिंध जे हिन पुट ऐं ज़बरदस्त आशिक़ रसूल ऐं फ़ी ज़माना एॾे वॾे बुज़ुर्ग क़ादरी फ़क़ीर शेख अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हो जे सिलसिले जा हिन वक़्त जा सभिनी खां वॾा बुज़ुर्ग अल्हम्दुलिल्लाह जेके दुनिया भर में अव्हां जा माशाअल्लाह मुरीद मौजूदु आहिनि। इल्म ॾिसो त सुभान अल्लाह, अमल ॾिसो त सुभान अल्लाह, तक़वो ॾिसो त
त सुभान अल्लाह, आजिज़ी ॾिसो त सुभान अल्लाह, इनकिसारी ॾिसो त सुभान अल्लाह, गिरियाउज़ारी ॾिसो त सुभान अल्लाह, इल्म जी रोशनी फैलाइण ॾिसो त सुभान अल्लाह। नौजवाननि खे रब ऐं हुन जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी तरफ़ आणण जो मिठड़ो सुहिणो दिलि लुभाईंदड़ अंदाज़ ॾिठो त सुभान अल्लाह। अवां अचो न रोज़ानो मदनी चैनल ते मदनी मुज़ाकिरो ॾिसो, रोज़ानो टिपेरी जी नमाज़ खां पोइ ऐं इशा जी नमाज़ खां पोइ, तरावी जी नमाज़ खां पोइ मदनी चैनल ते साईंअ जी सोहबत इख़्तियार कयो। छो जो माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बू बहार जी। त ॾिसो त सही हिन मर्द कलंदर जी केॾी ख़ुशबू आहे जेकी दुनिया महकी रही आहे। मां ऐं अवां छो महरूम रहूं? त ॾिसंदा रहो मदनी चैनल, ॾिसंदा रहो मदनी मुज़ाकिरो। त दावत इस्लामी सिंधी सोशल मीडिया पेज खे अवां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, थी सघे त शेयर करियो। इंशाअल्लाह जेतिरो अॻियां सिंधी इस्लामी भाइरनि खे इंडो पाक में जेतिरा सिंधी आहिनि, दुनिया जे अलाए केतिरनि मुल्कनि में अल्हम्दुलिल्लाह सिंधी आशिक़ान रसूल वसनि था, उन्हनि ताईं इहो नेकीअ जी दावत जो पैगाम पहुतो त ॿिन्ही जहाननि जूं भलायूं मिलनि।